काबिल एहतराम डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर उजमा कुंबो साहिबा इन स्टेज ते वेठल कीर्तन जा नाला वठूं वॾो भाउ मुंहिंजो साईं मोहम्मद मूसा हुकुम साहिब जिते साईं इमदाद गोपान हुजनि मुंहिंजे ख़्याल में त लफ़्ज़ ई माण्हू जा फुटी था वञनि असांजा ओसा साथियो अस्सलाम वालेकुम यारी कंदड़ दोस्तों हक़ीक़त है त अॼु जेको एवॉर्ड तव्हांखे ॾिनो पियो वञे बेस्ट टीचर जो त इहा मूंखां वधीक का ख़ुशीअ जी ॻाल्हि न हूंदी त मुंहिंजो प्राइमरी टीचर ऐं उनखे एवॉर्ड जेको आहे सो एवॉर्ड सां साईं जमाली साहिबु नवाज़े सो असां इंतिहाई थोराईंदा आहियूं साईं जमाली साहिब जा जॾहिं हेॾो प्रोग्राम ज़बरदस्त सजायो आहे ऐं असां साईं जे लाइ हमेशह दुआऊं आहियूं वधीक मां तव्हां दोस्तनि जो टाइम कोन था वठूं पर हक़ीक़त इहा आहे जेको तव्हांखे एवॉर्ड ॾिनो वियो आहे त इहो एवॉर्ड जी लॼ बि रखिजो ऐं इहा जेको बेस्ट टीचर एवॉर्ड आहे त असां घटि में घटि इन्हीअ जो पंहिंजे ज़िले में बल्कि सिंध में हिकिड़ो मैसेज ॾियूं त असां वाक़ई बेस्ट टीचर आहियूं ऐं हीअ हमेशह तव्हांजे लाइ हीअ हमेशह हिकिड़ो यादगीरो लम्हो रहंदो भले तव्हांजा सुभाणे असांजा नंढा जेके पोयर आया आहिनि जेके IB जा टीचर आहिनि ज़ाहिर आहे उहे तव्हां ऐं असां मां ई आहिनि त मां सम्झां थो त इहा असांजी महिनत आहे जंहिं मां हीअ असांजा जेके नवां ॿूटा असां लॻाया हुआ उहे असांजा वण थिया आहिनि सो मां तव्हां दोस्तनि मां तमामु घणी उमेद थो रखां त इहे बचा जेके आहिनि स्कूलनि में इहे असांजा ई बचा आहिनि इहे क़ौम जा बचा आहिनि इहे मुस्तक़बिल में ज़ाहिर आहे कि डॉक्टर थींदा कि इंजीनियर थींदा सो इन्हनि जे लाइ महिनत कयो कोशिशि कयो ऐं वाक़ई हिकिड़ी बेस्ट टीचर थी ॾेखारियो मां तमामु दोस्तनि खे थोराईंदो आहियां जन असांखे इज़त बख़्शी महिरबानी वाला करे ख़ुशि